अस्सलाम वालेकुम। सिंध ऐं हिंद में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लर्न विथ जीवत GFX चैनल ते भलीकार। ऐं तव्हांजो पंहिंजो जीवत कुमार अॼु हाज़िर थिया आहियूं मॉडल पेपर नंबर 8 साण। उम्मीद त ही वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई हुजे त वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो ऐं लाइक, उनखां पोइ कमेंट ऐं पोइ सब्सक्राइब करे घंटी वारे बटन ते हणिजो त ईंदड़ हर वीडियो जे बारे में तव्हांखे अपडेट मिलंदी रहे। त बग़ैर कंहिं देर जे शुरू कयूं था अॼु जो मॉडल पेपर नंबर 8। सवाल नंबर पहिरियों आहे, मूमल राणे जे किसे खे सभ खां पहिरीं कंहिं मंज़ूम कयो? सिंधी अदब में मूमल राणे जे किसे खे सभ खां पहिरीं कंहिं मंज़ूम कयो? हफ़ीज़ तोणियो, ख़लीफ़ो अब्दुल्ला, सैयद साबित अली शाह, ख़ैर मोहम्मद हेसपाणी। त इन जो सही जवाब थींदो हफ़ीज़ तोणियो। सवाल नंबर ॿियो आहे, लैला मजनू किसे खे सभ खां पहिरीं कंहिं मंज़ूम कयो? लैला मजनू किसे खे सभ खां पहिरीं कंहिं मंज़ूम कयो? ख़लीफ़ो अब्दुल्ला, हफ़ीज़ तोणियो, फ़क़ीर अब्दुल्ला पली, खुशखैर मोहम्मद हेसपाणी। त इन जो सही जवाब थींदो ख़लीफ़ो अब्दुल्ला पली। सवाल नंबर 3 आहे, टालपुर दौर में क़ुरान शरीफ़ जो तर्जुमो कंहिं कयो? हफ़ीज़ तोणियो, ख़लीफ़ो अब्दुल्ला, हसन अली टालपुर, आख़ुंद अज़ीज़ुल्ला। त इन जो सही जवाब थींदो आख़ुंद अज़ीज़ुल्ला। सवाल नंबर 4, गुल बकावली मसनवी खे किसे में कंहिं मंज़ूम कयो? गुल बकावली मसनवी खे किसे में कंहिं मंज़ूम कयो? आख़ुंद अज़ीज़ुल्ला, आख़ुंद नूर मोहम्मद, ख़लीफ़ो अब्दुल्ला, शेर ख़ान। त इन जो सही जवाब थींदो शेर ख़ान। सवाल नंबर 5 आहे, तहत अल लफ़्ज़ जेको सिंधीअ में क़ुरान पाक जो तर्जुमो आहे उहो तर्जुमो कंहिं कयो? आख़ुंद अज़ीज़ुल्ला, नूर मोहम्मद, महमूद फ़क़ीर, मीर अली शेरकाने। त इन जो सही जवाब थींदो आख़ुंद अज़ीज़ुल्ला। सवाल नंबर 6 आहे, मजमुआ अल्फ़ुज़ात नाले किताब कहिड़े दौर में मिले थो? मजमुआ अल्फ़ुज़ात नाले किताब कहिड़े दौर में मिले थो? कलोड़ा दौर, टालपुर दौर, समा दौर या अंग्रेज़ दौर। त इन जो सही जवाब थींदो टालपुर दौर। सवाल नंबर 7 आहे, मजमुआ अल्फ़ुज़ात नाले किताब कंहिं लिखियो? अली शेरकाने, मखदूम हाशिम ठठवी, मियाँ अब्दुल नबी, नूर मोहम्मद निज़ामाणी। त इन जो सही जवाब थींदो नूर मोहम्मद निज़ामाणी। सवाल नंबर 8 आहे, अदबी हवाले सां अंग्रेज़ दौर खे कंहिंजो दौर चयो वञे थो? अदबी हवाले सां अंग्रेज़ दौर खे कंहिंजो दौर चयो वञे थो? मुंशी नदीराम, दीवान कोड़ोमल, मिर्ज़ा कलीच बेग, सर बार्टर फेयर। त इन जो सही जवाब थींदो मिर्ज़ा कलीच बेग। सवाल नंबर 9 आहे, सिंधी नसर जो अबो कंहिंखे चयो वञे थो? सिंधी नसर जो अबो कंहिंखे चयो वञे थो? नंदीराम, मिर्ज़ा सादिक बेग, मिर्ज़ा कलीच बेग, मिर्ज़ा नादिर बेग। त इन जो सही जवाब थींदो मिर्ज़ा कलीच बेग। सवाल नंबर 10, मौजूदा सिंधी रस्म अल ख़त कहिड़े दौर में ठही? समा दौर, अंग्रेज़ दौर, टालपुर दौर या अरब दौर। त इन जो सही जवाब थींदो अंग्रेज़ दौर। उम्मीद त ही वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई हुजे त वीडियो खे आख़िर ताईं ॾिसी पोइ लाइक ऐं उनखां पोइ कमेंट ऐं उनखां पोइ सब्सक्राइब करे बेल आइकन ते नोटिफिकेशन जे बटन खे दॿाईंदा त मूंखे वधि खां वधि आथत मिलंदी ऐं तव्हांजे ॾिनल राय जो एतिराम कयो वेंदो। जेकॾहिं कंहिं बि दुरुस्तगी या को बि सवाल हुजे त तव्हां कमेंट में पुछी सघो था। तेसीं ताईं तव्हांजे पंहिंजे दोस्त जीवत कुमार खे इजाज़त ॾींदा। सिंध सलामत, साथ सलामत।